नेक अमाल ते इस्तिक़ामत माणण जा तरीक़ा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नेक अमाल ते इस्तिक़ामत माणण जा तरीक़ा। दुआए अत्तार या रब्बे करीम जेको भी ही रिसालो नेक अमाल ते इस्तिक़ामत माणण जा तरीक़ा मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे उन खे नेकियुनि ते इस्तिक़ामत अता फ़रमाए ऐं खेसि वालिदैन ऐं ख़ानदान समेत जन्नतुल फ़िरदौस में बग़ैर हिसाब जे दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजी मजलिसुनि खे मूं ते दुरूद पाक पढ़ी सींगारियो, छो त तव्हांजो मूं ते दुरूद पाक पढ़णु क़यामत जे ॾींहुं तव्हां जे लाइ नूर हूंदो। जामिउ सग़ीर सफ़ो 280 हदीस 4580। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। ॿिलीअ जी इस्तिक़ामत। ताबई बुज़ुर्ग हज़रत इमाम शाबी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, ज़ियाद जे ग़ुलाम अजलान मूंखे ॿुधायो त ज़ियाद जॾहिं घर मां निकिरंदो हो त मां उन जे अॻियां अॻियां मस्जिद ताईं वेंदो हुयुसि ऐं मस्जिद में दाख़िल थियण खां पोइ उन जे वेहण ताईं अॻियां अॻियां ई हलंदो हुयुसि। हिकु ॾींहुं हुन हिकु ॿिलीअ खे ॾिठो जेका घर जे हिकु कुंड में वेठी हुई। मां उन खे भॼाइण लाइ वञणु लॻुसि त ज़ियाद चयो, हिन खे छॾे ॾियो, ॾिसूं था त हीअ छा थी करे। पोइ हुन ज़ुहर जी नमाज़ पढ़ी ऐं वापसि अची वियो। असां जॾहिं असर पढ़ी वापसि आयासीं त उहा ॿिली तॾहिं बि उते ई हुई। सिज लहण खां थोरो पहिरियां हिकु कूओ निकितो त ॿिलीअ झटि हयो ऐं उन खे सोघो करे वरितो। ज़ियाद चयो, जंहिंखे का ज़रूरत हुजे त हू हिन ॿिलीअ वांगुरु मुस्तक़िल मिज़ाजी याने इस्तिक़ामत सां उन कम में लॻल रहे, खेसि कामयाबी मिली वेंदी। हिलियतुल औलिया 351/4 कौल नंबर 58-26। मुराक़िबो किथां सिखियो। सिलसिले आलिया क़ादरिया अत्तारिया सिलसिले आलिया क़ादरिया रज़विया अत्तारिया जो 12हों पीरो मुर्शिद हज़रत अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैह हज़रत सैयदना अबुल हुसैन नूरी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हाज़िर थियो त उनखे निहायत दिल जमई ऐं ख़ामोशीअ सां हिकु कुंड में बेहिसो हरकत याने बिना चुर जे वेठल ॾिठो, याने मुराक़िबे में ॾिठो। हज़रत सैयदना अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैह पुछियो, तव्हां अहिड़ी दिल जमई ऐं मुराक़िबो याने अहिड़ी इस्तिक़ामत ऐं बिना चुर जे हिन तरह वेहण किथां सिखियो। फ़रमायाऊं, असां वटि हिकु ॿिली हुई, उन खां सिखियो आहे। जॾहिं हूअ शिकार जो इरादो कंदी हुई त कुएं जे ॿिर वटि ताड़ याने लिकी करे अहिड़ी तरह वेंदी हुई जो उन जो हिकु वार बि हरकत न कंदो हो। इहयाउल उलूम 131/5। ख़बर पई त जॾहिं को शख़्स कंहिं मक़सद खे माणणु चाहे त खेसि घुरिजे त इस्तिक़ामत सां इंतज़ारु करे, बेज़ार न थिए। इंशा अल्लाहुल करीम हू पंहिंजे मक़सद खे माणे वठंदो। हिकु चवणी आहे, मन जद वजद याने जंहिं कोशिश कई उन माणे वरितो। अल्लाह पाक जे वेझो वधीक पसंदीदा अमल ए आशिक़ाने रसूल। इस्तिक़ामत तमामु वॾी नेमत आहे। बज़ाहिर नंढो नज़र ईंदड़ पर मुस्तक़िल याने हमेशा कयो वेंदड़ नेक अमल अल्लाह पाक खे वधीक पसंदि आहे। जीअं त हदीस पाक में आहे, अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो वियो, अल्लाह पाक जे वेझो वधीक पसंदीदा अमल कहिड़ो आहे। फ़रमायाऊं, उहो अमल जेको हमेशा कयो वञे, तोड़े जो थोरो ई हुजे। बुख़ारी 237/4 हदीस 64-65। बदक़िस्मतीअ सां अॼुकल्ह असां में इस्तिक़ामत जी तमामु घणी कमी लधी वेंदी आहे। असां कंहिं बि कम खे हमेशा जारी नाहियूं रखी सघंदा। जोश में अची करे घणो कुझु शुरू त करे वठंदा आहियूं, पर पोइ आहिस्ते आहिस्ते पोइ ते हटी वेंदा आहियूं। इस्तिक़ामत छाखे चइबो आहे। गुनाहनि खां बचंदे नेक अमलनि जी पाबंदी करण खे इस्तिक़ामत चइबो आहे। अत्तारीफ़ात लिल जरजानी सफ़ो 20। हकीमुल उम्मत हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि लिखनि था, इस्तिक़ामत उहा आहे त बानो रंजो ग़म मुसीबत ऐं राहत में अल्लाह पाक जे बंदगीअ खां मुंहुं न मोड़े। इस्तिक़ामत ई विलायत जी पाड़ आहे जंहिंसां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हमराही नसीब थींदी आहे।
ही हक़ीक़त आहे त कंहिं कम खे इस्तिक़ामत सां करणु नफ़्स ते तमामु ॾुखियो हूंदो आहे। को बि नेक अमल शुरू करणु वक़्तु त वॾो जोश हूंदो आहे। जीअं नमाज़ शुरू करणु वक़्तु वॾे जोश सां पढ़ंदा आहियूं, पोइ आहिस्ते आहिस्ते छॾिजी वेंदी आहे। ईअं ई कंहिंखे नेक अमलनि जे रिसाले ज़रिए पंहिंजो जाइज़ो वठण ते इस्तिक़ामत नाहे मिलंदी। कंहिंखे हर महीने 3 ॾींहंनि जे क़ाफ़िले में सफ़र करण जी इस्तिक़ामत नाहे मिलंदी। कंहिंखे हफ़्तेवार इज्तिमा में हाज़िरीअ जी इस्तिक़ामत नाहे मिलंदी। को चवंदो आहे दावत इस्लामी जे 12 दीनी कमनि में इस्तिक़ामत नाहे मिलंदी। मतिलब त हर कंहिंखे इस्तिक़ामत जी कमीअ जे शिकायत आहे। अरबी मक़ूलो आहे मन तलब शैअन वजद वजद वमन क़रअल बाब वलज वलज, याने जेको कंहिं शइ जे तलब में महिनत ऐं कोशिश कंदो आहे उहो उन खां हिकु ॾींहुं ज़रूरु माणे वठंदो आहे। ऐं जेको कंहिं दरवाज़े खे खड़काईंदो आहे ऐं मुसलसल खड़काईंदो ई रहंदो आहे त उहो हिकु ॾींहुं उन में ज़रूरु दाख़िल थी वेंदो। तालीमुल मुतालिम तरीक़ुल ताल्लुम सफ़ो 34, याने उहो दरवाज़ो उन जे लाइ खुली वेंदो ऐं उहो उन में दाख़िल थियण में कामयाबी हासिल करे वठंदो। इस्तिक़ामत जी अहमियत मुतलिक़ बुज़ुर्गनि जा क़ौल। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत मौला अली रज़ियल्लाहु अन्हु जो फ़रमान आहे, इस्तिक़ामत अधु कामयाबी आहे जीअं ग़म अधु पोड़ाइप आहे। उयूनुल हिकायत सफ़ो 173। हज़रत सैयदना अबू अली जूज़जानी रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, इस्तिक़ामत इख्तियार करियो, करामत जा तलबगार न बणिजो, छो त तव्हांजो नफ़्स करामत जे तलब में रहंदो आहे, जॾहिं त तव्हांजो रब तव्हां खां इस्तिक़ामत जो मुतालबो फ़रमाईंदो आहे। रिसाले कुशैरिया सफ़ो 240। सूफ़ी हज़रात फ़रमाइनि था, हिकु इस्तिक़ामत 1000 करामतुनि खां बहितर आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सिपारो 12 हूद तहतुल आया 112 सफ़ो 372। हिकु ॿियो मशहूर मक़ूलो आहे अल इस्तिक़ामतु फ़ौक़ल करामती, याने इस्तिक़ामत करामत खां वधीक आहे। ए आशिक़ाने रसूल, जंहिं नेक कम ते तव्हांखे इस्तिक़ामत नथी मिली सघे उन बाबति संजीदगीअ सां ग़ौरो फ़िक्र कंदे, याने उन खे सीरियस वठंदे पंहिंजो ज़हन बणायो त इंशा अल्लाहुल करीम हाणे मां हिन नेक कम में मोकल न कंदुसि, चाहे दिलि लॻे या न लॻे, पोइ भरपूर कोशिश करियो। इंशा अल्लाह आहिस्ता आहिस्ता तव्हां उन में कामयाबु थी वेंदव ऐं तव्हांखे इस्तिक़ामत मिली वेंदी। ॾिसो, जेकॾहिं पाणीअ जो फुड़ो कंहिं पत्थर ते मुसलसल किरंदो रहे त हू उन पत्थर में उन जाइ ते सोराख़ करे विझंदो आहे। तंहिं करे मुसलसल को कमु हुजे त उन जो पंहिंजो हिकु असरु हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां नोट कयो हुजे, मूं नोट कयो आहे त गरम ऐं थधे पाणीअ जो हिकु मिक्सचर नल हूंदो आहे, उन जा 2 हैंडल हूंदा आहिनि। आम तौर ते हिकु हैंडल वधीक इस्तेमालु थींदो आहे। जेको हैंडल इस्तेमालु थींदो रहंदो आहे ऐं जंहिं ते हथ लॻंदा रहंदा आहिनि उहो थोरो चमकदार ऐं साफ़ सुथरो रहंदो आहे, जॾहिं त जंहिं हैंडल खे बिल्कुलु हथु नाहे लॻायो वियो उन ते ज़ंग वग़ैरह अची वेंदो आहे, त जंहिंखे मुसलसल हथु लॻंदा रहिया उन जी सफ़ाई थींदी रही ऐं जंहिंखे हथु न लॻा उहो ज़ंगिजी वियो। अहिड़ी तरह केतिरियूं ई शयूं ऐं मशीनूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि त जेकॾहिं उन्हनि खे मुसलसल इस्तेमालु न कजे त उहे जाम थी वेंदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं कमु करण बि छॾे ॾींदियूं आहिनि। उन्हनि खे रवां करण लाइ वरी जाखोड़ करणी पवंदी आहे। तंहिं करे जेकॾहिं असां इस्तिक़ामत सां कमु करियूं, चाहे उहो थोरो हुजे, त हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो उहो असांजे दिलि ऐं दिमाग़ में समाइजी वेंदो, पोइ उन कम खां सवाइ असांखे चैन न ईंदो। जहिड़ी तरह जेके पक्का नमाज़ी हूंदा आहिनि उन्हनि खे नमाज़ पढ़ण खां सवाइ चैन न ईंदो आहे। मिसाल तौरु राति जो जागी रहिया आहिनि ऐं फजर जे आज़ान में थोरी देरि रहिजी वई आहे त जेको पक्को नमाज़ी हूंदो उहो सुम्हंदो न। जेकॾहिं बिलफ़र्ज़ लेटंदो बि त उनखे निंड न ईंदी, खेसि इहा टेंशन हूंदी त किथे मुंहिंजी नमाज़ न रहिजी वञे। अहिड़ी तरह जेको जमायत सां नमाज़ पढ़ण जो पाबंद हूंदो, केॾी बि मसरूफ़ियत छो न हुजे, जॾहिं हू अज़ान ॿुधंदो ऐं जमायत बीहण वारी हूंदी त हू हर कमु छॾे ॾींदो ऐं उहो सभ खां उन जी फितरत में शामिलु थी वेंदो।
उन जे उबतड़ जेकॾहिं नमाज़ त पढ़ंदो आहे पर जमात सां नाहे पढ़ंदो, बल्कि उनखे जमात मिली वई त ठीकु, न त को अफ़सोस नाहे थींदो। अहिड़ी तरह जेके अधूरा नमाज़ी हूंदा आहिनि उन्हनि खे बि परवाह नाहे हूंदी त जमात वञे थी त वञे, एसि ताईं जो जेकॾहिं उन्हनि जी नमाज़ क़ज़ा थी वञे तॾहिं बि खेनि को सदमो न थींदो आहे। पर जेको पक्को नमाज़ी हूंदो उहो नमाज़ क़ज़ा न कंदो, जमाअत न छॾींदो। अहिड़ी तरह जेको पहिरीं सफ़ जो आदी हूंदो उहो पहिरीं सफ़ हासिल करण लाइ कोशिशि कंदो त उन खां पहिरीं सफ़ न छॾिजंदी। मां याने अमीर सुन्नत रमज़ानुल मुबारक जे एतिकाफ़ में नोट कयो आहे त कुझु माण्हुनि खे उहो जज़्बो हूंदो आहे त उहे सहरीअ में पहिरीं सफ़ में वेही पंहिंजे बैग मां कुझु न कुझु कढी खाई रहिया हूंदा आहिनि त जीअं पहिरीं सफ़ न छॾिजे, जॾहिं त कुझु मुअतकिफ़ीन खे पहिरीं सफ़ हासिल करण जी का परवाह नाहे हूंदी। उन्हनि मां केतिरा अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी जमात जूं केतिरियूं ई रकायतूं निकिरी वेंदियूं आहिनि, बल्कि कॾहिं ईअं बि थींदो हूंदो त उन्हनि जी पूरी जमात ई निकिरी वेंदी हूंदी। हीअ सभु पंहिंजे जज़्बे ऐं इस्तिक़ामत जी ॻाल्हि आहे। बहरहाल को बि कमु मुसलसल करण सां ई इस्तिक़ामत मिली सघे थी। 20 सालनि खां हिकु शइ जी तलब। ए आशिक़ाने रसूल, असांजा बुज़ुर्गान दीन रहिमहुमुल्लाहु नेक कमनि जी आदत बनाइण ऐं उन्हनि ते इस्तिक़ामत माणण लाइ केतिरनि ई सालनि ताईं कोशिशि फ़रमाईंदा हुआ। जीअं त हज़रत सैयदना मुवर्रक़ इजली रहमतुल्लाहि अलैहि फ़रमायो, 20 साल थी विया आहिनि मां अल्लाह पाक खां हिकु शइ बाबति सुवाल करे रहियो आहियां, पर मूंखे मुंहिंजो मक़सदु न पियो मिले ऐं मां मायूस बि न आहियां थियो। कंहिं अर्ज़ु कयो, आख़िर अहिड़ी कहिड़ी ज़रूरत आहे जो तव्हां 20 सालनि खां दुआ घुरी रहिया आहियो? उन ते पाण रहमतुल्लाह अलैहि फ़रमायो, मुंहिंजी ज़रूरत इहा हुई त मां फ़ुज़ूल ॻाल्हियूं करणु छॾे ॾियां। सुभान अल्लाह। हज़रत मुवर्रक़ इजली रहमतुल्लाहि अलैहि असांखे केॾे कमाल जी ॻाल्हि सिखण लाइ मिली त पाण 20 सालनि ताईं हिकु दुआ घुरंदा रहिया। अफ़सोस असां उहो सोचे दुआ ई नाहियूं घुरंदा त असांजी दुआ क़बूल ई नाहे थींदी। ऐं कुझु माण्हू त अहिड़ियूं गुस्ताखियूं शुरू करे ॾींदा आहिनि जो नऊज़ु बिल्लाह अल्लाह पाक असांजी नथो ॿुधे। यादि रखो, अल्लाह पाक खां घुरंदा रहो। जेकॾहिं नथो मिले या देरि थी रही आहे त यक़ीनन उन में असांजी बहितरी आहे, छो त असां नथा ॼाणूं त असांजी बहितरी कंहिं में आहे। जीअं माउ कावड़ में अची पुट खे बददुआ ॾींदी आहे त तूं फाटी पई, ग़ार थी वञी, त अल्लाह पाक उनखे क़बूल नाहे फ़रमाईंदो, याने उन जो असरु ज़ाहिर नाहे कंदो। जेकॾहिं अल्लाह पाक उन दुआ जो असरु ज़ाहिर करे छॾे, याने माउ बददुआ ॾे त तूं फाटी पई ऐं पुटु फाटी पवे, त पोइ रोंदो केरु, पुटु या माउ? पुट ते फाटी ख़ामोश थी वियो, हाणे माउ उमिरि भर पई रोअंदी। उन करे ही बि अल्लाह पाक जी नेमत ऐं रहमत आहे त हुन माउ जे ॾिनल बददुआ क़बूल न फ़रमाई, न त जेकॾहिं उहा क़बूल करे वठे हा त माउ ई तकलीफ़ में अची वञे हा ऐं अल्लाह पाक खेसि तकलीफ़ खां बचाए वरितो। अहिड़ी तरह असां ॿियूं बि केतिरियूं ई दुआऊं घुरंदा आहियूं, पर उहे असांजे हक़ में बहितर न हुअण सबबि अक्सर क़बूल नाहिनि कयूं वेंदियूं, याने उन्हनि जो असरु ज़ाहिर नाहे कयो वेंदो। न त हर दुआ 100% क़बूल ई क़बूल आहे। यादि रहे, क़बूलियत जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। हिकु सूरत इहा आहे त उन दुआ जो असरु ज़ाहिर थी वेंदो आहे। जीअं असां चवंदा आहियूं त दुआ कई त फ़लाणो कमु थी वियो, त हीअ क़बूलियत ई चइबी। ईअं ई क़बूलियत जी ॿी सूरत इहा आहे त उन दुआ जे करे का मुश्किल हल थी वेंदी आहे ऐं अचण वारी मुसीबत टरी वेंदी आहे, जंहिंजी असांखे ख़बर नाहे पवंदी। क़बूलियत जे टी सूरत इहा आहे त दुआ जीअं त हिकु इबादत आहे, तंहिं करे क़यामत जे ॾींहुं उन जो अज्र महफ़ूज़ मिलंदो। उहे दुआऊं जेके दुनिया में क़बूल न थियूं हुयूं, याने उन्हनि जो ज़ाहिरी असरु बाने न ॾिठो हो, क़यामत जे ॾींहुं जॾहिं बानो उन्हनि जो अज्र सवाबु ॾिसंदो त तमन्ना कंदो त काश
दुनिया में मुंहिंजी का बि दुआ क़बूल न थी हुजे हा ऐं अॼु क़यामत जे ॾींहुं मूंखे उन जो अज्र ऐं सवाबु मिले हा। दुआ में इस्तिक़ामत अज़ीम शइ आहे। ॾिसो, हज़रत मुवरिक़ इजली रहमतुल्लाहि अलैहि 20 सालनि खां दुआ घुरी रहिया हुआ ऐं फरमायाऊं त जेका शइ घुरी रहियो आहियां चाहे उहा न मिले, पर मूंखे बि हीउ दरवाज़ो कॾहिं नाहे छॾिणो ऐं न ई मां मायूस आहियां। असांखे बि पंहिंजे रब जो दरवाज़ो नाहे छॾिणो ऐं उन जे दर ते पियो रहणो आहे त पियो रहण सां ई कमु थींदो। उन जी बारगाह में झुकियल रहूं ऐं उन खां पंहिंजूं मुरादूं घुरंदा रहूं, छो त हू करीम आहे ऐं उन जी रहमत तमामु वॾी आहे। हज़रत मुवरिक़ इजली रहमतुल्लाह अलैह केॾी प्यारी दुआ घुरी हुई त फ़ुज़ूल ॻाल्हाइण जी आदत छॾिजी वञे। बदक़िस्मतीअ सां असां फ़ुज़ूल ॻाल्हियूं करण लाइ मौक़िओ ॻोल्हींदा आहियूं। सोशल मीडिया ते थोरो बि को मौक़िओ या इशू यानी मसइलो मिले त कमेंट्स ॾियणु शुरू थी वेंदा आहियूं। अहिड़ी तरह जेकॾहिं दोस्तनि में को इशू पैदा थिए या का ॻाल्हि थिए त उन ते लेक्चर ॾियणु ऐं तबसरा करणु शुरू थी वेंदा आहियूं। पोइ चाहे उहे फ़ुज़ूल हुजनि या मआज़ अल्लाह गुनाहनि सां भरियल, असां पोइ ते हटण जे लाइ तयारु नाहियूं थींदा। जॾहिं त अल्लाह वारनि जी आजिज़ी ॾिसो त अल्लाह पाक जो दरवाज़ो नाहे छॾिणो ऐं दुआ घुरंदे रहणो आहे। ख़बर पई त जेकॾहिं को फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खे छॾण लाइ जाखोड़ कंदो पोइ ई इस्तिक़ामत मिलंदी। हमारी फालतू बातों की आदत दूर हो जाए, लगाएं मुस्तक़िल क़ुफ़्ले मदीना लब पे हम मौला। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 20 सालनि ताईं मशक़त सां इबादत। हज़रत सैयदना उतबतुल ग़ुलाम रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था, मां 20 सालनि ताईं मशक़त सां नमाज़ पढ़ंदो रहियुसि ऐं उन खां पोइ 20 सालनि खां नमाज़ मां लुत्फ़ अंदोज़ थी रहियो आहियां। हिलियतुल औलिया 9-10 कौल नंबर 14305। याने मां 20 सालनि ताईं पंहिंजे नफ़्स खे मारे उन खे ज़बरदस्ती इबादत ते आमादा कयो। हू मञींदो न हो, पर मां मशक़त खणंदो रहियुसि, महिनत ऐं कोशिशि कंदो रहियुसि। उन खां पोइ 20 साल थी विया आहिनि। मुंहिंजी इबादत में अहिड़ी दिलि लॻी वई आहे जो उन नेमत मां मज़ो वठी रहियो आहियां ऐं अल्लाह पाक जी इबादत मां लुत्फ़ अंदोज़ थी रहियो आहियां। जॾहिं त असांजी हालत हीअ आहे जो दिलि न लॻे त नमाज़ छॾे ॾिनी, दिलि न लॻी त नेक अमल करणु छॾे ॾिना, दिलि न लॻी त क़ाफ़िले खां पोइ ते हटी वियासीं जेको असां लाइ सुन्नतूं सिखणु सेखारण जो ज़रिओ आहे, दिलि न लॻी त सुन्नतुनि भरे इज्तिमा में वञणु छॾे ॾिनो जेको असांजी आख़िरत बणाए थो, दिलि न लॻी त सुठी सोहबत मां निकिरी बुरी सोहबत में वञी पहुतासीं। यादि रखो, दिलि लॻे या न लॻे, जेकॾहिं असां अल्लाह पाक जी रिज़ा लाइ नेक कमनि में लॻल रहंदासीं त उन्हनि बुज़ुर्गनि सॻोरनि रहिमहुमुल्लाहु वांगुरु असांजी बि दिलि लॻी ई वेंदी इंशा अल्लाहुल करीम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, नेक अमलनि ते इस्तिक़ामत माणण लाइ इस्तिक़ामत सां अल्लाह पाक जी इबादत कंदड़ बुज़ुर्गनि जा वाक़िआ पढ़णु ॿुधण बि वॾो फ़ाइदेमंद आहे। उन सां इबादत करणु ऐं उन ते इस्तिक़ामत हासिल करण में मदद मिलंदी आहे। जीअं त बुलंद मक़ाम जो हुसूल। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाहि अलैहि फरमायो, ताबई बुज़ुर्ग हज़रत अब्दुल्ला बिन औन रहमतुल्लाहि अलैहि खे इस्तिक़ामत जे करे बुलंद मक़ाम हासिल थियो। 40 सालनि ताईं न खिलिया। हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाहि अलैहि ख़ौफ़े ख़ुदा जे करे 40 सालनि ताईं न खिलिया। इहयाउल उलूम 231/4। यादि रखो, ज़ोर सां खिलणु ऐं टहक ॾियणु सुन्नत नाहे। 40 सालनि ताईं क़ुरान करीम पढ़ायो। हज़रत सैयदना अबू अब्दुर्रहमान सुलमी रहमतुल्लाहि अलैहि 40 सालनि ताईं मस्जिद में क़ुरान करीम पढ़ायो। अफ़सोस, मदरसतुल मदीना बालिग़ान में पढ़ण जे लाइ असांजी दिलि घुरे थी ऐं न ई पढ़ाइण जी। काश, 100 करोड़ काश, जंहिं तरह असांखे दुनियावी शयुनि ऐं दुनियावी माल जी तलब में इस्तिक़ामत मिली वेंदी आहे, ईअं ई नेकियुनि जे तलब में बि इस्तिक़ामत मिली वञे। 20 सालनि ताईं दुनियावी गुफ्तगू खां परहेज़। ताबई बुज़ुर्ग हज़रत रबी बिन ख़ैसम रहमतुल्लाह अलैहि 20 सालनि ताईं दुनियावी गुफ्तगू न कई। 40 सालनि ताईं इशा खां पोइ गुफ्तगू न कई। हज़रत सैयदना मंसूर बिन मुअतमिर रहमतुल्लाहि अलैहि 40 सालनि ताईं इशा खां पोइ गुफ्तगू न फ़रमाई।
30 सालनि खां 2 शयुनि जो इलाज। हिकु आलिम दीन फरमायो, मां 30 सालनि खां 2 शयुनि जो इलाज करे रहियो आहियां। हिकु, माण्हुनि खां लालच ऐं तमा छॾणु। 2, ख़ालिस अल्लाह पाक जे लाइ अमल करणु। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैह जो मामूल सिलसिले आलिया क़ादरिया रज़विया अत्तारिया जे 11हें पीरो मुर्शिद हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैह जो 30 सालनि ताईं ही मामूल रहियो त इशा जी नमाज़ खां पोइ बीही सुबुह ताईं अल्लाह अल्लाह पढ़ंदा हुआ ऐं उन ई वुज़ू सां सुबुह जी नमाज़ अदा कंदा हुआ। पाण रहमतुल्लाहि अलैह जी 20 सालनि ताईं तकबीर ऊला फ़ौत न थी। ए आशिक़ाने औलिया, बाजमाअत नमाज़ में जेका पहिरीं तकबीर याने तकबीर तहरीमा चई वेंदी आहे उनखे तकबीर ऊला चइबो आहे। गौर करियो, हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैह इस्तिक़ामत सां 20 सालनि ताईं तकबीर ऊला सां नमाज़ पढ़ी। असां खां जेकॾहिं को सुवाल करे त छा अॼु तव्हां 5 ई नमाज़ूं तकबीर ऊला सां पढ़ियूं, त थी सघे थो इहो ई जवाबु मिले त अॼु 5 ई नमाज़ुनि में मूंखे हिकु बि तकबीर ऊला न मिली। ही बि जवाबु थी सघे थो त 5 नमाज़ूं त छा 5 ॾींहं अहिड़ा गुज़रिया आहिनि जो हिकु बि तकबीर ऊला नाहे मिली। ऐं ही जवाबु बि मुमकिन आहे त 5 महीना गुज़री विया पर हिकु बि तकबीर ऊला न मिली सघी। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैह का आम शख़्सियत न हुआ बल्कि सिलसिले आलिया क़ादरिया रज़विया जा तमामु वॾा पेशवा ऐं अल्लाह पाक जा वली गुज़रिया आहिनि। पाण रहमतुल्लाहि अलैह असांजे पीरो मुर्शिद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जे मशाइख़नि ऐं पीरनि मां आहिनि। असांजे शजरे क़ादरिया में जेको शेर पढ़ियो वेंदो आहे, जुंदे हक़ में गिन जुने दे बासफ़ा के वास्ते, इन मां पाण ई मुराद आहिनि। संदन इस्तिक़ामत ॾिसो त 20 सालनि ताईं तकबीर ऊला न छॾियाऊं। अफ़सोस, असांखे 5 ई नमाज़ूं तकबीर ऊला सां त छा बाजमाअत पढ़ण बि नसीब नथियूं थियनि। कॾहिं फ़ुर्सत मिली वई या मूड थियो त मस्जिद पहुची वियासीं ऐं पूरी जमाअत मिली वई, न त अधूरी ई मिलंदी आहे। बदक़िस्मतीअ सां इतिकाफ़ कंदड़नि मां बि कुझु माण्हुनि खे पूरी जमाअत नाहे मिलंदी। अल्लाह पाक असांखे नमाज़ी बणाए, न त असांजो हाल ई आहे त पुराणो पापी आहियां, उमिरि वई पर सुधरी न सघियुसि। अल्लाह पाक उन्हनि औलियाए कराम ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल फ़रमाए ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मैं पाँचों नमाज़ें पढ़ूँ बा जमाअत, हो तौफ़ीक़ ऐसी अता या इलाही। मैं पढ़ता रहूँ सुन्नतें वक्त ही पर, हों सारे नवाफिल अदा या इलाही। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। बेमिसाल आजिज़ीअ जो मिसाल वाक़िओ हज़रत सैयदना जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जे उस्ताद मोहतरम जे बारे में अचे थो त हिकु शख़्स उन्हनि खे 3 भेरा खाधे जी दावत ॾिनी। पाण जॾहिं बि वेंदा हुआ त हू वापसि मोटाए छॾींदो हो। एतिरे ताईं जो 4थे भेरे हू खेनि पंहिंजे घर वठी आयो ऐं खेनि बार बार मोटाइण जे बावजूदु नाराज़ न थियण जो सबबु पुछियाई। पाण रहमतुल्लाहि अलैह जेको फ़रमायो, उन ते उहे माण्हू जेके पाण खे पंहिंजे वातां फ़क़ीर, वॾो गुनहगार, बानो आहियां वग़ैरह चवंदा आहिनि, उहे गौर कनि त उन्हनि जो ईअं चवणु केतिरे क़दुरु दुरुस्त आहे। पाण रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नाराज़ न थियण जो सबबु ही ॿुधायो त मां 20 सालनि ताईं पंहिंजे नफ़्स खे ज़िल्लत ते राज़ी रहण जो आदी बणाईंदो रहियुसि। एतिरे ताईं जो हाणे उन जी हालति कुते जहिड़ी थी वई आहे त जॾहिं उनखे धिकारियो वञे त हलियो वेंदो आहे ऐं जॾहिं उनखे सॾियो वञे त मोटी ईंदो आहे। जेकॾहिं तूं मूंखे 50 भेरा बि मोटाए छॾी हां ऐं उनखां पोइ वरी सॾी हां त मां हलियो अचां हां। इहयाउल उलूम 81/5 मुलख़सन। ए आशिक़ाने रसूल, हिन खे चइबो आहे असल इस्तिक़ामत ऐं आजिज़ी। असां पाण खे ज़बानी कलामी वॾो आजिज़, मिसकीन ऐं गुनहगार चवंदा आहियूं। यादि रहे, जेकॾहिं को पाण खे ईअं चवे थो त असां उन ते बदगुमानी न कंदासीं, पर जेको बि चवे हू पाण गौर करे त छा दिलि जी कैफ़ियत वाक़ई फ़क़ीराणी ऐं मिसकीननि वारी आहे, या मिज़ाज जे ख़िलाफ़ थोरी बि ॻाल्हि थिए ऐं आजिज़ीअ जा अॻियां पोयां सभु रिकॉर्ड दरिया में ॿोड़े छॾिया।
काविड़जी विया ऐं गोड़ शुरू करे ॾिनो। अहिड़ो माण्हू हरगिज़ आजिज़ व फ़क़ीर नथो थी सघे। असल मिसकिनी ऐं आजिज़ी हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जे उस्ताद जी आहे, जेका तक़लीद जे लाइक़ु आहे। अल्लाह पाक असांखे बि हक़ीक़ी आजिज़ी नसीब फ़रमाए। बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम लिखियो आहे त जेको ॿियनि जे साम्हूं ज़बानी कलामी आजिज़ीअ जा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, उहो हक़ीक़त में रियाकारी कंदो आहे त जीअं माण्हुनि ते पंहिंजो असर व रसूख़ विझी सघे। पर यादि रहे त असां कंहिं ख़ासि माण्हू ते बदगुमानी नथा करे सघूं, छो त उन जी दिलि जी हालत असां नथा ॼाणूं। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। इस्तिक़ामत में रुकावट वारियूं शयूं। ए आशिक़ाने रसूल, इस्तिक़ामत जी राह ते हलण में हिकु तमामु वॾी रुकावट सुस्ती बि आहे, छो त जॾहिं कंहिं शख़्स जो को कमु करण जी दिलि ई न कंदी त हू उन ते इस्तिक़ामत कीअं हासिलु कंदो। तंहिं करे सुस्ती भॼायो ऐं उन खां जान छॾायो, छो त हीअ तमामु वॾी आफ़त आहे। सुस्त इंसान दीन ऐं दुनिया जो को बि वॾो कमु नथो करे सघे, जॾहिं त इस्तिक़ामत सां थोरो थोरो कमु कंदड़ बि हिकु ॾींहुं पंहिंजी मंज़िल माणे वठंदो आहे। या जीअं सहे खरगोश में ऐं कुमी जो मुक़ाबिलो थियो त केरु पहिरीं मंज़िल ते पहुचंदो। सहे दिलि में सोचियो मां तमामु तेज़ रफ़्तार आहियां, थोरी देरि में पहुची वेंदुसि। तंहिं करे हुन सुस्ती ॾेखारी ऐं आराम करणु लॻो, जॾहिं त कुमी पंहिंजी सुस्त रफ़्तार सां मुसलसल हलंदी रही ऐं सहे खां पहिरीं पहुची वई। ग़ौर करियो, सहो चुस्त हुअण बावजूदु सुस्तीअ जे करे हाराए वियो। ख़बर पई त चाहे कमु थोरो हुजे ऐं आहिस्ते हुजे, पर जेकॾहिं मुसलसल हुजे त कामयाबी मिली सघे थी। सुस्तीअ सबबु इबादत छॾण वारो। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक जंहिं शख़्स खे इबादत जो आदी बणाए छॾे ऐं पोइ हू सुस्तीअ जे करे उन खे छॾे ॾिए त अल्लाह पाक उन खां नाराज़ थी वेंदो आहे। हनफ़ियुनि जे अज़ीम पेशवा इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैह पंहिंजे शागिर्द इमाम अबू यूसुफ़ रहमतुल्लाह अलैह खे फ़रमायो, तव्हां तमामु कुंद ज़हन याने पढ़ण में कमज़ोर हुआ, पर तव्हांजी कोशिश ऐं इस्तिक़ामत तव्हांखे अॻिते वधाए छॾियो। राहे इल्म सफ़ो 45। ए आशिक़ाने रसूल, इमाम अबू यूसुफ़ रहमतुल्लाहि अलैह पढ़ाईअ में कमज़ोर हुजण बावजूदु पढ़ंदा रहिया, कॾहिं पोइते न हटिया। पर अफ़सोस असांजा केतिरा ई शागिर्द पोइते हटी वेंदा आहिनि। आम तौर ते हर मदरसे में दर्स निज़ामी जी पहिरीं क्लास में तमामु घणा शागिर्द दाख़िला वठंदा आहिनि, पर ॿिए ऐं टे क्लास में पोइते हटणु शुरू थी वेंदा आहिनि। एतिरे ताईं जो दौरे हदीस आख़िरी क्लास में कुझु ई शागिर्द पहुचंदा आहिनि। जेके शागिर्द जामिआतुल मदीना में दर्स निज़ामी या मदरसतुल मदीना में हिफ़्ज़ करे रहिया आहिनि, उहे यादि रखनि त चाहे 50 साल लॻी वञनि, पर तव्हां इस्तिक़ामत सां लॻल रहो। इनशा अल्लाह तव्हांखे पढ़ण जो सवाबु मिलंदो रहंदो। पंहिंजो ज़हन बणायो त कुझु बि थी वञे, चाहे कुझु सम्झ में अचे या न अचे, गिरदानू यादि थियनि या न, सर्फ़ ऐं नहव मुश्किल लॻे या न, तव्हां लॻल रहो। थी सघे थो शुरू में मुश्किल लॻे, पर आहिस्ते आहिस्ते इल्म दीन आसान थी वेंदो। अहिड़ी तरह नियत करियो त मां इल्म दीन पढ़णु चाहियां थो। इन लाइ दुआ करियो ऐं ॿियनि खां बि दुआ करायो। इनशा अल्लाहुल करीम तव्हां पढ़ी वेंदा। ॾिसो, इमाम अबू यूसुफ़ रहमतुल्लाहि अलैह कुंद ज़हन हुआ, पर महिनत कंदा रहिया त वॾा इमाम ऐं मुजतहिद बणिजी विया। हीउ तमामु वॾो मर्तबो आहे। इमाम आज़म जा केतिरा ई शागिर्द आहिनि, पर सभ खां आला दर्जे जा 2 शागिर्द आहिनि, इमाम मुहम्मद ऐं इमाम अबू यूसुफ़ रहिमहुमुल्लाह। फजूल गोई की निकले आदत हो, दूर बेजा हंसी की खसलत, दुरूद पढ़ता रहूँ मैं हरदम, इमाम आज़म अबू हनीफ़ा। दुआए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा दुआ घुरंदा हुआ, अऊज़ु बिका मिनल बुख़्लि वल कसली व अर्ज़लिल उमरी व अज़ाबिल क़ब्रि व फितनतिद दजाली व फितनतिल महया वल ममाती। याने ए अल्लाह पाक, मां बुख़ल, सुस्ती, पोढ़ाइप जी इंतिहाई उम्र, क़ब्र जे अज़ाब, दज्जाल जे फितने,
ज़िंदगी ऐं मौत जे फितने खां तुंहिंजी पनाह घुरां थो। बुखारी 257/3 हदीस 4707। हिन हदीस पाक में अर्ज़लिल उम्र पोढ़ाइप जी इंतिहाई उम्र मां मुराद बेकार उम्र जा पोढ़ा मुराद आहिनि जेके घर जे कुंड में पिया हूंदा आहिनि ऐं कंहिं कम जा न आहिनि हूंदा। अहिड़ी उम्र खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी आहे। ईअं ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुस्तीअ खां बि पनाह घुरी आहे, जॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो चुस्त को बि न थियो आहे, न थींदो। पर पोइ बि पाण सगोरा सुस्तीअ जे मुतालिक़ अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ करे रहिया आहिनि। अहिड़ी तरह प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुनाहनि खां मासूम आहिनि। उन जे बावजूदि ॾींहं में 70 या 100 भेरा इस्तिग़फ़ार कंदा हुआ, जॾहिं त असांखे ॾींहुं राति गुनाह करण जे बावजूदि हिकु भेरो बि इस्तिग़फ़ार पढ़ण जी तौफ़ीक़ नाहे मिलंदी। शेख नजमुद्दीन जे ॿिनि शेरनि जो तर्जुमो आहे। हिकु, फर्मा बरदार रहो, महिनत कंदा रहो ऐं सुस्तीअ खां कमु न वठो, छो त हिकु ॾींहुं पंहिंजे रब ॾांहुं ज़रूरु मोटणो आहे। 2, रातियुनि जो सुम्हणु छॾे ॾियो। मख़लूक़ में बहितर उहो आहे जेको रातियुनि जो तमामु घटि सुम्हंदो आहे त जीअं ख़ूब इबादत करे सघे। राहे इल्म सफ़ो 85। यादि रखो, हिते राति जो जाॻण मां मुराद उहे माण्हू नाहिनि जेके राति जो 2 वॻे घर ईंदा आहिनि ऐं खेनि एतिरी तौफ़ीक़ नाहे मिलंदी त गाॾीअ मां लही दर खड़काइनि, बल्कि घिटीअ में गाॾी बीहारे हारन वॼाईंदा रहंदा आहिनि, ॼणो त पंहिंजी बेवकूफ़ी जो हीअं ऐलान करे रहिया हूंदा आहिनि, जेकॾहिं कंहिं बेवकूफ़ खे नाहे ॾिठो त मूंखे ॾिसी वठो। ऐं न ई उहे नौजवान मुराद आहिनि जेके अधु राति जो साइलेंसर कढी बाइक हलाईंदा आहिनि या घिटीअ में शोर मचाए रहिया हूंदा आहिनि ऐं मेड़ करे फुज़ूल गुफ़्तगू ऐं शोर करे रहिया हूंदा आहिनि। उन्हनि खे ईअं राति देरि ताईं जाॻण ते को सवाबु न मिलंदो। राति जो त कुतो बि जाॻंदो आहे ऐं भौंकी भौंकी ॿियनि खे बि सुम्हणु नाहे ॾींदो। हिते उहे माण्हू मुराद आहिनि जेके अल्लाह पाक जी इबादत लाइ जाॻंदा आहिनि, जीअं इज्तिमा में राति गुज़ारणु जिते कुझु आराम जो वक़फ़ो बि हूंदो आहे, तहजुद जी नमाज़ बि मिलंदी आहे। ईअं ई राति जाॻी करे मदनी मुज़ाकिरे में शिरकत करणु, इल्म दीन हासिल करणु, आलिम दीन जी सुहबत में वेहंदा, दीन पढ़ंदा, क़ुरान करीम जी तिलावत कंदा आहिनि त उन्हनि जो जाॻणु यक़ीनन इबादत आहे। ऐं उहे जेके ॿियनि खे परेशान कंदा आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ नमाज़ुनि खां अलावा ॾींहुं राति सुम्हणु ई बहितरु आहे त जीअं उन्हनि जे शर खां माण्हू बचियल रहनि। पंहिंजे शर खां माण्हुनि खे बचाइण बि कार सवाबु आहे, पर उन में नीयत सुठी हुजणु ज़रूरी आहे। ईअं नाहे त ख़र दिमाग़ आहे, माण्हुनि खे पंहिंजे शर खां महफ़ूज़ नथो रखी सघे त हाणे सुतल रहे या निंड जे इंजेक्शन लॻाराए। अल्लाह करे असां अहिड़ा शरीर न बणिजूं जो असांजे शर खां माण्हुनि खे तकलीफ़ पहुचे, बल्कि असां नेक बणिजी वञूं। नेक बणिजण लाइ दावत इस्लामी जे आशिक़ाने रसूल जी सोहबत में रहंदासीं त इंशा अल्लाहुल करीम नेक भी बणिजी वेंदासीं। बना दे मुझे नेक, नेकों का सदका, गुनाहों से हरदम बचा या इलाही। इबादत में गुज़रे मेरी ज़िंदगानी, करम हो करम या खुदा या इलाही। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।